नाज़रीन, रमज़ान के भलारे महीने में जिथे मुसलमान रोज़ा रखे अल्लाह ताला की रज़ा हासिल कन था, उते इफ्तारी जो भी बंदोबस्त कन था। लाड़काने में ज़ुल्करनैन सियाल उन्हनि माण्हुनि मां शामिल है जेको रमज़ान जो सॼो महीनो इस्पतालनि में रोज़ेदारनि खे इफ्तारी ऐं सैरी कराईंदो आहे। तफ़सील इशफ़ाक़ सानाणो जी रिपोर्ट में। रमज़ान शरीफ़ जे भलारो महीनो शुरू थियण सां जिते मुसलमाननि रब जी रज़ा हासिल करण लाइ रोज़ा रखनि था, उते अलाह जा नेक प्यारा बाना हिन भलारे महीने में रोज़ेदारनि खे रोज़ो खोलाइण लाइ अफ़्तारी जो एहतमाम पिणु कनि था। लाड़काने में मुखियर हज़रात तरफ़ां जिते हिन महीने में ग़रीब बेपहुच माण्हुनि जी माली मदद कई वञे थी, उते रोज़ेदारनि जी अफ़्तारी जो पिणु बंदोबस्त कयो वञे थो। लाड़काने जो मशहूर सोशल वर्कर ज़ुल्करनैन सियाल जिते सॼो साल इंसानियत जी ख़िदमत कंदे गुज़ारे थो, उते हिन भलारे महीने में लाड़काने जी सरकारी इस्पताल में दाख़िल मरीज़नि जे लवाकिन लाइ अफ़्तार जो बंदोबस्त करे थो। इफ्तारी कराईंदा आहियूं उन्हनि माण्हुनि खे जिन्हनि जा मरीज़ हॉस्पिटल्स में हूंदा आहिनि, जिन्हनि जा जेके आहे सो तहमेदार वेठा हूंदा आहिनि, जिन्हनि खे ख़ासि करे असां सैरी बि कराईंदा आहियूं, इफ्तारी बि कराईंदा आहियूं। इन ख़ातिर त अलाह राज़ी थिए, हीअ बि अलाह जी मख़लूक आहे, असां न कंदासीं त केरु कंदो। हीअ भलारो महीनो आहे, ख़ैर जो महीनो आहे, माण्हुनि सां कमु करण जो महीनो आहे, मोहबत जो महीनो आहे। कोशिशि इहा कंदा आहियूं त असां जेको आहे माण्हुनि खे इफ्तारी बि करायूं, सैरी बि करायूं। चिल्ड्रन हॉस्पिटल लाड़काने में जेको ही ज़ुल्करनैन सियाल साहब जे तरफ़ां हिकिड़ो दस्तरखान होम बि लॻायो वेंदो आहे, पर रमज़ान शरीफ़ जे हवाले सां ही जेको स्पेशली जेको हिननि जो दस्तरखान लॻल आहे, हिन में ग़रीब मिसकीन माण्हू जेके ॿाहिरां अचनि था हिन हॉस्पिटल में, त ही हिकिड़ो बहितरीनु क़दम आहे ऐं ग़रीब मिसकीन खे जेको ही खाधो रोज़ो छोड़ायो थो वञे। अलहमदुलिल्लाह अल्लाह पाक उनखे पंहिंजे बाने ते रहमत नाज़िल करे, जंहिं हिते अणहुत जे माना हिकिड़े माहौल में वॾो हिकिड़ो फर्स्ट क्लास कमु शुरू कयो आहे। जेके मरीज़नि सां वार सगॾु आहिनि उन्हनि जे लाइ असां उहो इंतज़ाम कंदा आहियूं ऐं ख़ासि करे वरी रमज़ान जे महीने में साहिरी जो इस्तेमालु असां कंदा आहियूं। ज़ुल्करनैन सियाल जो चवणु आहे त ही ज़िंदगी मुख़्तसर आहे, हिन ज़िंदगी में इंसानियत जी भलाई जा कम करणु खपनि।